चंबर प्रेस क्लब में चंबर जे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे पुराणे जियाले लखी मोहम्मद ख़ासकेरी संदसि हिमायती हरजी कारियो लाल बख्श मेमण अब्दुल करीम ख़ासकेरी गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त आउं वॾे अरसे खां पार्टी में कुर्बानियूं ॾींदो अचां पियो। मूं ऐं मुंहिंजे ख़ानदान तोड़े मुंहिंजी बिरादरी ते शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी शहादत बाद हंगामनि जा कूड़ा केस दाख़िल थिया ऐं मूं हिन वक़्तु टाउन कमेटी चंबर जे वार्ड नंबर 4 ते फारम जमा करायो। जेकॾहिं पीपल्स पार्टी जे प्लेटफार्म तां टिकट न ॾिनो वियो त आज़ादु हैसियत सां इलेक्शन विढ़ंदुसि। हिन ॿुधायो त मूंखे ख़बर पई आहे त चंबर टाउन में कुझु अहिड़नि माण्हुनि खे टिकट ॾिनी पई वञे जिन 27 डिसेंबर जे वाक़े जा कूड़ा केस पीपी जे कारकुननि ते दाख़िल कराया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।